असां मौजूद आहियूं यालुंड हाई सेकेंडरी स्कूल में, जिते सालाना इम्तिहानात जारी आहिनि, जेके मैट्रिक जे क्लासिस ते महदूद थिया आहिनि, जंहिंमें अॼु पेपर जेको आहे जारी आहे। असां हिन वक़्तु यालुंड हाई सेकेंडरी स्कूल जे विज़िट ते मौजूदु हुआसीं, जंहिंसां समूरे क्लासनि जो विज़िट कयोसीं। असां सां जेके स्कूल जा इंचार्ज हुआ उहो मौजूदु हुआ ऐं बिल्कुलु हिते जेको पेपर आहिनि परमुन तरीक़े सां ऐं जेके कापी जी रोकथाम में बिल्कुलु हुकूमती साकार सां पेपर जारी रहिया आहिनि। उन खे अचो त वधीक उन इंचार्ज साहिब सां ॻाल्हायूं त वधीक छा आहे हिन वक़्तु पेपरनि जा शागिर्दनि जी पोज़ीशन छा आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, हिन वक़्तु जेको आहे यालुंड जो सेंटर आहे, मेन सेंटर आहे, हिते मैट्रिक जे हवाले सां इम्तिहानात हलनि पिया। उन में हिन वक़्तु केतिरे शागिर्दनि हिते तादाद आहे ऐं कापी जी रोकथाम लाइ अव्हां कहिड़ा कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? जी सर, अॼु जेको पेपर हले पियो उहो मैट्रिक क्लास जो हले थो। बायोलॉजी जो पेपर आहे। इनमें तक़रीबन 211 स्टूडेंट आहिनि जेके पेपर ॾियनि पिया, जिन में कुझु 3 शागिर्द तक़रीबन एबसेंट आहिनि, बाक़ी सभु प्रेज़ेंट आहिनि। असां पंहिंजे तौर ते जेको बि असांखे नज़र अचे थो इम्तिहान में सुठे तरीक़े सां तव्हां ॾिठो आहे पाण कमु हले पियो। ऐं जिते बि असांखे को मटीरियल नज़र अचे थो या मोबाइल वग़ैरह असां पहिरियों सर्च करे ॿार खे पोइ अंदरि दाख़िल थियणु, ऐं ॿाहिरां पुलिस एहलकार बि आहिनि, उन्हनि जो सहकार बि वठूं था ऐं पंहिंजे तौर ते समूथ वे में तमामु बहितरीनु तरीक़े सां इम्तिहान हले पियो। उनके अलावा शागिर्दनि का शिकायत वग़ैरह त कोन्हे, मतिलबु पंहिंजो सीट नंबर वग़ैरह हवाले सां या इंतिज़ामिया खां? न का शिकायत कोन्हे। पेपर असांजो जेको आहे मीरपुर माथेलो खां अचे थो। स्टार्ट में असांखे 10-15 मिनट लेट थिए थी, बाक़ी कंहिं क़िस्म जी का शिकायत कोन्हे। सीट नंबर वग़ैरह सही लॻल आहिनि, पंहिंजा स्लिप्स वग़ैरह सभिनी जा आहिनि। जीअं तव्हां ॾिठो त असां अंदरि स्लिपूं चेक बि कयोसीं ॿारनि जो, हर कंहिंजो डेली असां पंहिंजे पेपर में चेक कंदा आहियूं ऐं जेको आहे पंहिंजो जेको आहे सही तरीक़े सां कमु हले पियो। तव्हां हिन इदारे में इंचार्ज मुक़ररु आहियो, हिन वक़्तु पेपर बहितरीनु अंदाज़ सां हलनि पिया, असां विज़िट कयोसीं ऐं हिन वक़्तु अव्हां हिन मां केतिरा मतिलबु पूरे तरीक़े सां परमन आहियो ऐं उनखे अलावा अव्हां हिन सॼे रिज़ल्ट में राज़ी? बिल्कुलु मुतमइन। असां हिननि ॿारनि खे सर्च करे पोइ अंदरि छॾियूं था पिया ऐं उन खां पोइ स्लिपां बि चेक वग़ैरह थियनि थियूं। कापी मुकमल असां बंदि कई आहे। ॿार पंहिंजी महिनत तां पाण कमु कनि था पिया ऐं असां बिल्कुलु मुतमइन आहियूं इन शइ खां। वधीक त पाण ॾिठो इन शइ खे। असां हिन वक़्तु मौजूदु हुआसीं यालुंड हाई सेकेंडरी स्कूल में, जिथे असां समूरे जेको आहे सेंटर जो विज़िट कयोसीं। उनखां अलावा जेके स्कूल जा इंचार्ज हुआ उन सां मुलाक़ात थी ऐं ॻाल्हि ॿोल थी परमुन तरीक़े सां ऐं कापी जी ख़ासि रोकथाम जे हवाले सां जेके इम्तिहान जारी आहिनि, जंहिंमें यालुंड पुलिस जो अहम किरदारु आहे, जेको ॿाहिरां सिक्योरिटी खे हाईलाइट कई बीठी आहे। असां असांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, वधीक असां सां गॾु रहिजो। मां जो वक़ार यालुंड न्यूज़ अली सनकाई सां।